जल जलालहू या करीम रब। अज साईं फराद हुसैन मेमण साईं के रब तो पुट जी औलाद ॾिनी आहे, उनजो नालो रहमतुल्लाह साईं रखियोसीं। उन जे ख़ुशठीअ जे ख़ुशीअ में शुक्राने में लख सलवात साईं जन पढ़ाई। अॼु को फ़क़ीर फराद हुसैन मेमण साईं जो ख़ैर, बाबा ख़ादिम हुसैन मेमण साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो ख़ैर लिखण क़बूल फरमा। ओ मौला फराद हुसैन साईं खे, बाबा नंढड़े शहज़ादे रहमतुल्लाह मेमण साईं खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। फरादन साईं जे सभिनी भाइरनि खे ओ मौला रोज़ी में ज़ाहिरी ऐं ग़ैबी गंज 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 अता फरमा। अल्लाह घर ऐं घर वारा तुंहिंजे हिफ़्ज़ में तुंहिंजी अमान पनाह में आहिनि। हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां ऐं दुश्मन दूर फरमा। फरादन साईं जे जेके बि दिलनि में जोज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। ओ मौला साईं बाबा वॾेरो हाजी अल्लाह वधायो भंड साईं खे, साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। उस्ताद रहीम बख्शियाल साईं खे, साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला ए करीम साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं अल्लाह यार साईं गुलजार फुलपोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। अॼु सां सभिनी जो बेड़ो ता मेमण साईं खे, साईं जे भाइरनि बचड़नि खे अमड़नि न्याणियुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। ऐं मौला जो के सलवात जो सवाब मरहम साईं बाबा सनाउल्लाह मेमण साईं के बिन जो सवाब पेश कयोसीं। ओ मौला ए करीम जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। ओ मौला सॼी दुनिया जे हर सुन्नी शिया मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि, या दुआ क़बूल फरमा। महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी मुबारक करते हैं।